रहमान रहीम। जेरो तुझो नाम बाज बोलियाई मगा, ये थबे ये थूणी तू छपर तू छाम, उजाड़ो कहाँ तो के मालूम सबके, वहदहु ला शरीक लहू जा तो चाहिए, तामन मोहम्मद कारणी ने तो मजानी है, तातु वञो कीअं नाई सिरबियन के। मोज़िस दोस्तों हाज़रीन सभी घोटन के असी पंहिंजे शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब जेके असी पंहिंजे असांजे सिंध जो असांजो अब्दुल सत्तार ईदी साहब सॾियूं था इस सालाना ही तकरीब जंहिंमें असीं गॾु थिया आहियूं जंहिंमें असांजा 50 घोट आहिनि असीं उन्हनि जो तारीफ़ कराईंदासीं। ही सॼो सिटाव काज जेके सॾे सघूं था इहो अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे तरफ़ां आहे। ऐं कमर कोहिस्तानी साहब जे शेर सां गुफ्तगू कबी त मज़ो ईंदो त मुस्तक़ जोड़नि जे इज्तिमाई शादी जी तकरीब आहे। ये तमाम मुबारक मौक़ो है ऐं तमाम खूबसूरत ॾींहुं आहे। कमर कोहिस्तानी साहब फरमायो त 50 जोड़नि खे मिलाइण जो रिथो वियो अनोखो इंतज़ाम आहे। ADF जे तकरीब ॾिसण लाइ अचे गॾु थियो ख़ासो आम आहे। जेके माशाल्लाह असांजा घोट आहिनि इहे 25 हो 2023 ते इज्तिमाई शादियुनि में शामिल घोटनि जी जेका फ़हरिस्त आहे घोट ख़ुशि थींदा छो त अॼोके ॾींहं ते हुनजो नालो असीं बार बार वठंदासीं त ख़ुशि थींदा। टॉक ऑफ द टाउन ऐं छा चइबो त मैन ऑफ द मैच हूंदा। उन्हनि खे अॼु कुंवारियूं मिलंदियूं उन्हनि खे हथनि खे मेहंदियूं लॻल आहिनि राणा घोट घोरे नोट लही आहे लारीअ मां कुझु लारियुनि मां लही चुका आहिनि कुझु लहनि पिया कुझु लहण वारा आहिनि। नालनि जी फ़हरिस्त कुझु हिन तरह सां जेके असां सां गॾु हिते वेहंदा स्टेज ते मोज़िज़ महिमाननि खे ॾिसंदासीं। फैज़ मोहम्मद शेख वलद मोहम्मद रमज़ान शेख लाड़काणो ये सॼो घोट अची चुको आहे। माशाल्लाह नेमतुल्लाह शेख वलद अब्दुल कादिर शेख लाड़काणो घोट अची चुको आहे। अली बख्श शेख वलद इमदाद हुसैन शेख लाड़काणो, अयाज शेख वलद हाजी खान शेख लाड़काणो ये सॼे लाड़काणे जा घोट आहिनि। लाड़काणो शाह साह सिबाणो असांजी सिंध जी तहज़ीब जो मर्कज़ 5000 साल असीं जेकॾहिं सिंध था करियूं त उहो असांजे सिंध करण वारी तहज़ीब दरियाए सिंध जे किनारे सां मोहन जे दड़े जी तहज़ीब आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब ऐं सॼी मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा सभु इन दयार जा आहिनि। असांखे फ़ख्रु आहे त लाड़काणे में किशन चंद बेवस डॉक्टर अयाज़ कादरी जहिड़ियूं हस्तियूं पैदा थियूं जिन इल्म अदब में वॾो नालो पैदा कयो। इरफान अली मेमण वलद ग़ुलाम शबीर मेमण सखर ओ जेको सखर वारी पुल ते हो जमालो ओ जंहिंजे साओ लकड़ो हथ में हो जमालो। असांजो घोट ईंदो माशाल्लाह इरफान अली मेमण वलद ग़ुलाम शबीर मेमण सखर शेख अयाज़ जो है या सिंध काबो ब काशी भी आ। सखर शेख अयाज़ जो शहर अयाज़ गुलदल सूमरे जो शहर ये असांजी सिंधी ॿोलीअ जा हसीन शाइर आहिनि। अब्दुल वाजिद कुरैशी वलद अकबर अली कुरैशी ये असांजे खैरपुर सचल साईं जो दयार है। डॉक्टर तनवीर अब्बासी जो शहर है। तव्हांखे जानकारी भी ॾींदा हलंदासीं त कहिड़नि शहरनि असांखे केॾियूं वॾियूं शख़्सियतूं पैदा करे ॾिनियूं आहिनि। खैरपुर मीनस असांजे अता मोहम्मद हामी साहब जहिड़ो अज़ीम उस्ताद ज़बरदस्त ऐं तनवीर अब्बासी साहब जहिड़ो शाइर जेको खैरपुर सां ताल्लुक़ रखे थो उन चयो त अवीं बि पारस न आहियो सो परीं असीं बि पारस न आहियूं प्यार थी वियो असां सभिनि खे सोना थी पिया आहियूं। खैरपुर खां पोइ असीं हलंदासीं अली गुल चांडियो वलद हैदर चांडियो ही ज़िलो बदीन है। बदीना न देखा तो कुछ भी न देखा। असांजे बदीन जो शाइर मौलवी हाजी अहमद मल्ला ऐं शमशेर लहदरी कॾहिं महताब जी मुल्क में कॾहिं गुल गुलाब जी सुख में जिते का बि सूरत वही वड़ी पिया तुंहिंजा नेड़ निहारी। अली गुल चांडियो वलद हैदर चांडियो ज़िलो बदीन। जगो खान शीदी है शीदी बादशाह हम बादशाह असांजे महबूब आहिनि। असांजो शीदी दोस्त घोट असांजो चंगो खान शीदी वलद मजनू खान शीदी ज़िलो मीरपुर ख़ास मैन ऑफ मैंगोज़ या मैंगोज़ ऐं NGOs जो शहर मीरपुर ख़ास। अंबनि जी ख़ुशबू सां सरशार ख़ासि तरह सां हीअ त मौसमी अंबनि जी आहे। असांजे शीदीअ जाम अंब खाधा हूंदा ऐं पंहिंजी पूरी गर्मीअ सां पंहिंजो घोट बणिबो। नालो अथसि चंगो खान शीदी वलद मजनू खान शीदी साहब ज़िलो मीरपुर ख़ास। हाफिज़ अमानुल्लाह दाएदाणो वलद अब्दुल सत्तार दाएदाणो ज़िलो टंडो अलहयार जेको असांजे ढोल फ़कीर जो सूरई नई साड़ी हुजे विया हथां हैदर शाह जे प्रित प्यालो पी
हाफिज़ अमानुल्लाह दायदाणो वलद अब्दुल सत्तार दायदाणो टंडोलया कुबो स्टाफ असांजे वताए फ़कीर जो हसीन शहर हाफिज़ अल्ताफ़ हुसैन दायदाणो वलद अब्दुल सत्तार दायदाणो हीब ज़िले टंडोलया हाफिज़ अताउल्लाह महर वलद खान मोहम्मद महर ज़िलो शहीद बेनज़ीर आबाद नवाब शाह आहियां त बूंद पोइ बि लहरूं ॾिसी ॾिसी नारायण श्याम असांजो अज़ीम शाह शेख अयाज़ गंगुर इन ज़िले जो आहियां त बूंद पोइ बि लहरूं ॾिसी ॾिसी उछलूं दिए थी दिलि त पवां हूंद सम्झ थी हाफिज़ अताउल्लाह महर खां पोइ नाज़िम सुमरो वलद ख़ुदा बख्श सुमरो ज़िलो शहीद बेनज़ीर आबाद शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ख़ानदान जी नुंहुं थी उहो इहो बेनज़ीर आबाद साईं असांजो 20 नंबर घोट आहे हाफिज़ अब्दुल कुदूस शोरो वलद अब्दुल रशीद शोरो ज़िलो ठट्टो ही थी वियो इनखे बैच लॻी वियो हर घोट खे पंहिंजो बैच आहे नंबर बाय बैच आहे हाफिज़ ख़ालिद हुसैन शोरो वलद मोर ख़ान शोरो ज़िलो ठट्टो असांजे सिंध जी तारीख़ जो जागंदड़ शहर दूल्हे दरिया ख़ान जो शहर मकली हाफिज़ ख़ालिद हुसैन शोरो वलद मोर ख़ान शोरो ज़िलो ठट्टो अकबर अली भट्ट वलद अंगारो ख़ान भट्ट थाणो बुला ख़ान जाम शोरो मुझे नारो भगत मुझे टेयूमल जो शहर थाणो बुला ख़ान थाणो अहमद ख़ान के न सुञाणंदो असांजे ज़बरदस्त असांजी दादी जेका हूंदी हुई दादा दौलत राम हुनजी ऐं दादा होत चंद थाणो बुला ख़ान जंहिंजी न्याणी सुशीला मेहताणी दिलकर दरख़त जे दस्त एहसान अली भट्ट वलद बाबू ख़ान भट्ट थाणो बुला ख़ान जाम शोरो 24 नंबर घोट आहे असांजो साजन ख़ान लुंड वलद दादन ख़ान लुंड थाणो बुला ख़ान जाम शोरो ऐं पंहिंजो बैच असांजा ही जेके कारकुन आहिनि डेवलपमेंट फाउंडेशन जा अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन अब्बास असांजे शेख अब्दुल्ला साईं जिन जो वारिस फर्जंद आहे मुदस्सिर अहमद ख़ासख़ली वलद क़ाइम दीन ख़ासख़ली थाणो बुला ख़ान जाम शोरो घोट असांजो उनजो नंबर आहे मुदस्सिर 25 नंबर हाणे अबरार अली ख़ासख़ली वलद अरबाब अली ख़ासख़ली थाणो बुला ख़ान जाम शोरो नासिर नवाज़ ख़ासख़ली वलद नवाज़ अली ख़ासख़ली थाणो बुला ख़ान 28 नंबर असांजो घोट अणमोल आर्य लई आयो राशिद अली ख़ासख़ली वलद अब्दुल मजीद ख़ासख़ली थाणो बुला ख़ान जाम शोरो उन खां पोइ मक़सूद अली ख़ासख़ली 29 नंबर वलद मंज़ूर अली ख़ासख़ली थाणो बुला ख़ान मक़सूद खां पोइ सिकंदर अली ख़ासख़ली वलद अब्दुल गफ़ूर ख़ासख़ली थाणो बुला ख़ान डॉक्टर सिकंदर शोरो साहब जहिड़ी हस्ती सरदार आरब ख़ान बिरहमानी साहब असांजे ख़ासि महिमाननि में आहिनि ऐं गॾोगॾु अब्दुल हमीद ख़ान भुट्टो साहब ऐं प्रोफेसर ख़ालिद चन्ना साहब जिन असां सां गॾु मौजूदु आहिनि उनजी वॾी महिरबानी असां पहुतासीं 30 नंबर घोट ते जंहिंजो नालो आहे सिकंदर अली ख़ासख़ली वलद अब्दुल गफ़ूर ख़ासख़ली थाणो बुला ख़ान जाम शोरो शहबाज़ अली ख़ासख़ली वलद अब्दुल लतीफ़ ख़ासख़ली थाणो बुला ख़ान 31 घोट खां पोइ मज़हर अली ख़ासख़ली वलद इमाम बख्श ख़ासख़ली थाणो बुला ख़ान असांजो 32 घोट शाकिर अली ख़ासख़ली वलद अब्दुल लतीफ़ ख़ासख़ली घोट नंबर 33 महफ़िल में सरदार आरब ख़ान बिरहमानी नौजवान क़यादत रहनुमा आहिनि पाण पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे 1967 में हीअ हिकु अहिड़ी पार्टी ठाही जंहिं मुल्क खे तमामु तर जेके बि क़ुवतूं आहिनि उन्हनि खां बचाए हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो मंशूर अता कयो जंहिंजे बुनियाद ते पाकिस्तान जमहूरियत जे राह ते गामज़न थियो असांजे नौजवान क़यादत सरदार आरब ख़ान बिरहमानी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार 33 नंबर असांजो शाकिर अली ख़ासख़ली घोट नंबर 34 हाणे ईंदो हाफिज़ जलालुद्दीन रिंद वलद मोहम्मद उमर रिंद थाणो बुला ख़ान जाम शोरो लोॾे लुंगीअ पांद आयोड़ी आयो माशाअल्लाह हाफिज़ कमाल ज़बरदस्त ॻाल्हि हाफिज़ जलालुद्दीन उन खां पोइ 35 नंबर असांजो घोट आहे बिलाल रिंद वलद हबीबुल्ला रिंद थाणो बुला ख़ान महिरबानी असांजा डॉक्टर सिकंदर शोरो साहब ज़ाहिर आहे त पंहिंजे नौजवान क़यादत जे हवाले सां इंतिहाई मक़बूल तरीन रहनुमानि में शुमार आहिनि पाण सूबाई वज़ीर बि रही चुका आहिनि ऐं शेख अब्दुल्ला साईं जिन चयो त ही घोट जेके आहिनि से ग़रीब आहिनि अॼु उन्हनि खे दुनिया जी वॾे में वॾी दौलत मिले पई उन्हनि खे जीवन जो साथी उन्हनि खे ॾुख सुख जो साथी मिले पियो त अॼु खां पोइ उहे ग़रीब कोन सॾिबा उहे अमीर तरीन सॾिबा जेके असांजे सिंध जे नए नसुल खे वधाइण में पंहिंजे घर वारनि सां गॾु सिंधी नवां पैदा कंदा ऐं सिंध जी आबादीअ में इज़ाफ़ो 36 नंबर आहे मौलाना ज़ुबैर अहमद रिंद
मौलाना साहब छाकाणि त हुनजे सीने ते कलाम पाक लिखियल आहे, हीअ पंहिंजे ईंदड़ नस्ल खे उन रोशनीअ खां आगाह कंदो। उबैदुल्लाह रिंद वलद अब्दुल रशीद रिंद थाणो बुला खान, असांजो घोट नंबर 37, उबैदुल्लाह रिंद वलद अब्दुल रशीद रिंद। उन खां पोइ ईंदो हाफ़िज़ अहमद ख़ान रिंद वलद जनेसर रिंद थाणो बुला खान। लेखक आहे उहो रिंद आहे ज़ात जो, अली बाबा जहिड़ो अफ़साना निगार कुदरत वरी कॾहिं पैदा कंदी सिंध में। 38 नंबर घोट हाफ़िज़ अहमद ख़ान। 39 घोट असांजो नियाज़ हुसैन गबोल वलद फज़ल मोहम्मद गबोल थाणो बुला खान। ऐं 40 असांजो घोट आहे अब्दुल गफ़ार गबोल वलद अब्दुल कादिर गबोल थाणो बुला खान। 41 घोट अली मुराद गबोल वलद मियादाद गबोल असां सां गॾु स्टेज ते मौजूदु रहियो, असांजो प्यारो घोट पुटड़ो। 42 घोट आहे दिलबर बुरफत वलद हुज़ूर बख्श बुरफत थाणो बुला खान। 46 घोट आहे असांजो अज़ीम पालारी वलद अज़न पालारी थाणो बुला खान। 47 घोट हथें गुल मेहंदी पेरें गुल मेहंदी। 48 घोट आहे असांजो शमन अली पालारी वलद मोहम्मद जुमन पालारी थाणो बुला खान जाम शोरो। 48 घोट। 49 असांजो घोट आहे शकील अहमद पालारी वलद अब्दुल शकूर पालारी थाणो बुला खान। शकील अहमद खां पोइ असांजो 50 घोट आहे साबू ख़ान पालारी वलद बाबू ख़ान पालारी। वाह वाह, केॾो शाइराणो नालो आहे, साबू पुट बाबू, माशाल्लाह माशाल्लाह, केॾो सुठो नालो। मूंखे सभिनी घोटनि में जेको पहिरियों नालो वणियो उहो असांखे साबू पुट बाबू वणियो। वाह सुभान अल्लाह। रावलदीन पालारी वलद ग़ुलाम पालारी महंदा ॻोठ थाणो बुला खान। सुभान अल्लाह, असांजो जेको मोरे वारो बहितरीन असांजो मोराई उन ॻोठ जो रावलदीन पालारी, ॾाढो सुठो नालो रावल। असां अॼुकल्ह असांजे सिंध जे माण्हू रावल ऐं रोहल चीज़ल अहिड़े क़िस्म जा नाला रखणु लॻियूं आहिनि। रावल तव्हांखे पुटु ॼमे त हुनजो नालो रोहल रखिजो। रावलदीन पालारी वलद ग़ुलामदीन पालारी महंदा ॻोठ थाणो बुला खान। असांजो ॿियो घोट आहे फ़िदाउर रहमान लगारी वलद हाफ़िज़ ख़ैर मोहम्मद लगारी तालको कोटड़ी ज़िलो जाम शोरो। फ़िदा खां पोइ असांजो शहबाज़ ख़ासकली वलद मोहम्मद रजब ख़ासकली तालके कोटड़ी ज़िलो जाम शोरो। बडिनो ख़ासकली वलद शफ़ी मोहम्मद ख़ासकली कोटड़ीअ जो आहे, कोटड़ीअ जा हलेला। अब्बास फाउंडेशन जे पारां 50 खां वधीक घोट आहिनि। राणा तोमा राज थींदा, राणा तोमा लख थींदा। सुभान अल्लाह, मोर थो टिले। घोट असांजो ईंदो अलहयार सोलंगी वलद अली मोहम्मद सोलंगी तालको मांझंद ज़िलो जाम शोरो। एॾो तयार थी आयो घोट लॻे थो। अजरक बि आहे, सिंधी टोपी बि आहे, ऐं उहो सिंधीअ में हिकिड़ो सहरो आहे, मिसी मुसाग लातो अथई, कहर जो कजल पातो अथई। हसीन पियो लॻे माशाल्लाह। सभु घोट हसीन आहिनि, पर हिते कुझु सिंगार वधीक हो। अलहयार खां पोइ मोहम्मद मुबीन मल्लाह वलद मोहम्मद अली मल्लाह ॻोठ करन ख़ान शोरो, असांजे काशिफ़ साईं जिन जो ॻोठ।